बहराम का रिपोर्ट कर रहे हैं मोहम्मद मिठल। बहराम पाकिस्तान पीपल्स पार्टी NA 197 जी उम्मीदवार नवाब ज़ादा आमिर अली खान मक्सी जी इलेक्शन वर्क तेज़ करे छॾी। मुख़्तलिफ़ हदन ते कार्नर गॾिजाणियूं दोल शरनाइन गुलन सां इस्तक़बाल। मेज़बाननि तरफ़ां सिंध जी सकाफ़त बोस्की पटका टोपी अजरकनि जे तोहफ़नि सां आदरबा। इलेक्शन खटी गवर्नमेंट ठहण बद ज़िले कंबर शदात कोट जे बुनियादी मसइला इरीगेशन सिस्टम तालीम सेहत साफ़ पाणी ऐं रोड रस्ता पहिरीं तरजीह हूंदा। मीर आमिर खान मक्सी जो ख़िताब। उन मौके ते ॻोठ कंडूअ में डॉक्टर जलाल खान मक्सी, वकील मुमताज़ खोसो ॻोठ ज़फ़राबाद में, करम खान बिरोही ॻोठ नेहाल तुनियो में, नबी बख्श चांडियो ख़ालिद तुनियो ॻोठ नूराबाद में, अब्दुल गफ़ार आसिफ बिरोही जन मानी जो प्रोग्राम कयो। उन मौके ते सहाफ़ियुनि जे सवाल में चयो त चांडिया नवाब ऐं मक्सी पाण में भाउर आहियूं ऐं रहंदासीं। ज़ाती इख़्तिलाफ़ न आहिनि जंहिं लाइ पार्टी क़यादत नवंदुर हाउस ते गॾिजाणी थी। इलेक्शन PS 16 ते नवाब सरदार खान चांडियो, PS 17 ते बुरहान चांडियो, NA 197 ते आऊं आहियां। सभिनी खे गुज़ारिश आहे त 8 फरवरी ते हेठि मथे तीर खे वोट ॾेई कामयाबु कंदा। इलेक्शन बैदि सियासी ग़लतफ़हमी जो नवाब ज़ुल्फ़िकार अली खान मक्सी झल मक्सीअ में ॻाल्हियूं ॿुधंदो। उन मौक़े ते अब्दुल गफ़ार बिरोही, मोहसिन काज़ी, मीर मुर्तज़ा, अली बख्श, नूर हुसैन शेर मक्सी, जुमा खान, वज़ीर अली चांडियो, गुलाब खान बुल्लो, ज़हीर, शौकत अली बिरोही समेत सवे माण्हू शरीक हुआ। पियो हूंदो आहे और तव्हां असांजी ॻाल्हि अची ॿुधण जे लाइ अची गॾु थिया आहियो। तव्हांजी महिरबानी सभु दोस्तनि जी। दोस्तो मुख़्तसर ॻाल्हि इहा ई आहे, जीअं असांजे रियाज़ साहब ॿुधाए वियो, इलेक्शन आहे। इलेक्शन जे हवाले सां कैंडिडेट जेका बीहंदा आहिनि, मथे मूंखे सीट ॾिनी आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी दुबारा, और हेठि असांजे बुरहान खान खे सीट मिलियल आहे पीपल्स पार्टी जे तरफ़ां। तीर जो निशान आहे हेठि मथे। असां सभु दोस्तनि खे उमेदु रखंदासीं हेठि मथे पीपल्स पार्टी जा कैंडिडेट जेका असां आहियूं उन्हनि खे तव्हां कामयाबु कंदव इंशाअल्लाह ताला। असांजी पूरी उमेदु आहे कि असांजी हुकूमत और हुकूमत जेकी ठहंदी फेडरल गवर्नमेंट में वफ़ाक़ में, उहो पीपल्स पार्टी जी हूंदी। उनमें वॾो हिस्सो हूंदो पीपल्स पार्टी। असांजा MPA वधंदा, उहा ई असांजी हुकूमत ओतिरी मज़बूत थींदी, ठही वेंदी लेकिन मज़बूत थींदी अञा। सो दोस्तो पंहिंजो वोट खे ज़ाया न कयो। इहा ई शइ आहे जेको ग़रीब आवाम वटि आहे, वोट आहे, जेको तव्हां पंहिंजे लीडरनि खे, पंहिंजे अॻुवाणनि खे, उन्हनि खे मुंतख़िब कयो था, एतमाद कयो था। उन एतमाद सां असां ऐवाननि में वञी तव्हांजी कोशिशि कयूं था कि तव्हांजा जेका हक़ आहिनि, जेकी कमी पेशियूं आहिनि, उन्हनि खे पूरो करे सघूं। असांजी जेकी मुश्किलात आहिनि मेंबरनि जी, जॾहिं असांजी हुकूमत ठहे थी त असांखे जॾहिं उहो हिसो नथो मिले हुकूमत जो, त ज़ाहिर आहे तव्हांजा तरक़ियाती कम नथा थियनि। हाणे तव्हां पाण ॾिसो, 9 साल लॻभॻि असां कुझु न करे सघियासीं तव्हांजे लाइ, और उन खां पोइ वफ़ाक़ जी ॻाल्हि कयां थो। सूबे जो त थोरो घणो चलो कमु सनो थुल्हो थिए पियो। वफ़ाक़ उहा बि असांखे पैसा सिंध में न ॾिए पई, जेको असांजो नेशनल फाइनेंस कमीशन जो अवॉर्ड हूंदो आहे, जेको एक्स्ट्रा पैसो मिलंदो आहे तरक़ियाती कमनि जे लाइ, उहो उन्हनि बंदि करे छॾियो। उहो असां कोन कराए सघियासीं। जीअं ई असांजी PDM जी हुकूमत आई, उन में तव्हांखे फ़र्क़ु ज़ाहिर थियो हूंदो कि फ़ौरन पैसा बि आया, और असां फ़ौरन जेका बि तव्हांजा मुतालबा थियनि पिया, उहो असां कोशिशि करे पूरो करायूं पिया। वरी इलेक्शन जो दौरु आयो। इलेक्शन जे दौर में जेका 23-24 जा असांखे पैसा मिलिया, उहो इलेक्शन कमीशन इन वास्ते उनखे सस्पेंड कई आहे कि भई तव्हां तरक़ियाती कमु नथा कराए सघो। जो इलेक्शन हले थो, इलेक्शन जीअं ई ख़तमु थिए त वरी उहो कमु शुरू थी वेंदा इंशाअल्लाह ताला। और जेका तव्हांजा कम हितां जा रहियल आहिनि, पेवरनि जा हुजनि, नालियूं हुजनि, ॻोठनि जा जेका रस्ता आहिनि, या पंहिंजो छा चवंदा आहिनि तव्हांजो ड्रेनेज जो सिस्टम हुजे, या पाणी पीअण जो सिस्टम हुजे, उन में जेकी तकलीफ़ूं आहिनि इंशाअल्लाह ताला डिस्ट्रिक्ट काउंसिल, यूनियन काउंसिल सां रलिजी असां MNAs ऐं MPAs पंहिंजा फंड वठी तव्हांखे इंशाअल्लाह ताला इहे कमु कराए ॾींदासीं। इन सां गॾु हिकिड़ो वॾो मनसूबे जे लाइ असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे आसिफ ज़रदारी साहब सां, बिलावल साहब सां, कि भई हे ज़िलो जेको आहे असांजो तमामु पोइते पियल आहे ॿियनि ज़िलनि खां। असांजो सॼो काछे जो इलाइक़ो आहे, जबल जो इलाइक़ो आहे, और उन खां गॾु जॾहिं बि असांजी बोर्ड ईंदी आहे त हे पहिरियों ज़िलो आहे जेको बलुचिस्तान जो पाणी, सिंध जो पाणी इन में ई लॻंदो आहे, तबाही करे वरी हेठि वेंदो आहे पंहिंजो दादू में, और पोइ वरी मंछर को थींदो दरिया में हली वेंदो आहे। उन जे लाइ असांजी शाखूं, ख़ासि कर असांजो इरीगेशन सिस्टम, आबपाशी जो निज़ाम काफ़ी तबाह थी चुको आहे। उन जे मथे वधि में वधि असांखे असांजी ॻाल्हि जेकी लीडरशिप सां थी आहे, इन जे मथे वधि में वधि तव्हां कि असांखे फंड्स ॾियणा पवंदा, और असां उन में निगरानी पाण कंदासीं।
असांजी टीम आहे। मोहसिन काज़ी साहब हिते वेठो आहे जेको आबादगारनि सां उन जो सॼो ॾींहुं और आवाम सां गॾु रलिजी तव्हांजो जेको सिम जो निकाल, तव्हांजो इरीगेशन जो सिस्टम और उन सां गॾु जेको आहे तव्हांजो जेको रोडनि जो जेको निज़ाम आहे उहो बहितर थिए त तव्हां पंहिंजा फसल आसानी सां कम ख़र्च सां कढी पंहिंजी मार्केटनि ताणी पुॼाए सघो। जो असां वटि कोई इंडस्ट्री कोन्हे को, असां वटि कोई ॿियो अहिड़ो कमु न आहे जेको असां आवाम खे लेबर में या मज़दूरी में ॾेई सघूं। असांजो रोज़गार आहे आपाशी सां असांजो सारियाल जो फसल, गंदम जो फसल और उन खां पोइ जेको राइस मिल्स हलंदियूं आहिनि उन में लेबर वञी कमु कंदो आहे शहरनि जो। इन वजह खां असांखे इन शइ जे मथे असांखे बि कमु करण जो इरादो आहे। इन ते बि इंशाअल्लाह ताला बहितरी तव्हांखे इंशाअल्लाह नज़र ईंदी। उन सां गॾु जेको असांजो निज़ाम बिजली जो, गैस जो और पंहिंजो छा चवंदा आहिनि हाईवेज़ जो जेको आहे उहो इंशाअल्लाह फेडरल गवर्नमेंट को वठंदासीं। और असांजो जेको नओं मशहूर बिलावल साहब चई आहे जेको इंट्रोड्यूस थियो आहे उनखे तारुफ़ कयईं आहे पाण लाड़काना में कि असांजो जेको बिजली जो निज़ाम हारियुनि जे लाइ और गैस और इन शयुनि जे लाइ काफ़ी सहूलियतूं असां पेशकश कयूं आहिनि। उहो असांजा जेका हितां जा तालुके जा सदूर और यूनियन काउंसिल जा आहिनि उहो मंशूर उन्हनि खे ॾेई तव्हां ताणी उहो पैगाम पहुचाईंदासीं। उनमें नौजवाननि जे लाइ बि आहे। सो दुआ कयो। पीपल्स पार्टी दोस्तों सिंध जी पार्टी आहे, हितों ई पैदा थी आहे और अल्हम्दुलिल्लाह पूरे पाकिस्तान में फैलिजी वई। ॿिया पार्टियूं केतिरियूं ठतियूं भॼी पियूं आयूं वयूं, लेकिन इहा पीपल्स पार्टी उते बीठी और वधंदी वञे पई। और नई सोच बिलावल साहब जी आहे, उहा तव्हां आवाम जे लाइ बहितर इंशाअल्लाह ताला तव्हांखे